अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। उम्मीद आहे त सभु ठीक ठाक ऐं मज़े में हूंदो ऐं एक्टिव हूंदो, लेज़ी न हूंदो। नई पंहिंजे मक़सदनि खे विसारियो हूंदव। पंहिंजे मक़सद खे पूरो करण लाइ बिल्कुलु हर रोज़ जिदोजहद ऐं कोशिश में जारी हूंदव। जीअं हिकु सुठे शाइर चयो, छो घबराई थो कोट ॾिसी, ही ऊची ऊची ओट ॾिसी, ज़िंदान उॾारे वेंदासीं, ज़ंजीर पघारे वेंदासीं, उथ ॾूंगर ॾारे वेंदासीं। सो प्यारा शागिर्दो, पंहिंजनि कमज़ोरियुनि खे, पंहिंजे लेज़ीपन खे छॾियो, उथो ऐं सुजाॻ थियो ऐं पंहिंजे मक़सद खे पूरे करण लाइ बिल्कुलु जिदोजहद सां, यकीन सां, ईमान सां पंहिंजे वजूद खे यानी मोटिवेट कयो, उत्साह पैदा कयो। सो अचो त अॼु असां मॉडर्न फिज़िक्स ते डिस्कस कयूं। लेकिन उन मॉडर्न फिज़िक्स जे टॉपिक्स खे शुरू करण खां पहिरियां कुझु ॻाल्हियुनि ते तबसरो कयूं, डिस्कस कयूं त असांजी मॉडर्न फिज़िक्स कीअं वजूद में आई। क्लासिकल फिज़िक्स वारा चवंदा हुआ त जेका असांजी वर्ल्ड पूरी आहे उहा लार्ज ऑब्जेक्ट्स, लार्ज ऐं हेवी ऑब्जेक्ट्स आहिनि ऐं स्मॉल वेलासिटी आहे उन्हनि जी। लेकिन 18वीं सदीअ जे आख़िर में ऐं 19वीं सदीअ जी शुरूआति में कुझु एक्सपेरिमेंट परफॉर्म कया विया जंहिंसां कुझु ॿी रिज़ल्ट साम्हूं आई। पहिरियों एक्सपेरिमेंट परफॉर्म कयो वियो हो, उहो छा हो? माइकलसन एंड मोरले एक्सपेरिमेंट थियो हो। माइकलसन मोरले छा प्रूफ करण जे लाइ इहो एक्सपेरिमेंट कयो हो? उन्हनि इन शइ खे प्रूफ करण जे लाइ यानी कि एक्सपेरिमेंट अर्थ ऐं ॿियनि प्लैनेट्स जे भरिसां स्पेस आहे, एम्प्टी आहे ऐं वैक्यूम आहे। हाणे इहो जेको वैक्यूम आहे, इन वैक्यूम में छा आहे? एक्चुअली इते मीडियम आहे हिकिड़ो ईथर जे नाले सां। हाइपोथेटिकल उन्हनि सोचियो, हाइपोथेटिकल मीडियम आहे जेको असांजे वैक्यूम में आहे। हिननि माना इहो पहिरियां सोचियो हो, माना अर्थ जे भरिसां इहो कीअं, कहिड़े बुनियाद ते आंदो वियो, कहिड़े बुनियाद ते सोचियो वियो? छो जो हुननि चयो त जेका सिज जी रोशनी अचे थी उहा वेव आहे ऐं वेव खे ट्रांसफर थियण जे लाइ, हिकु प्लेस खां ॿिए प्लेस ते अचण जे लाइ मीडियम जी ज़रूरत पवंदी आहे। हलो, हुननि चयो जेकी रोशनी लाइट अचे थी उहा कंहिं न कंहिं मीडियम जे सहारे अचे थी। हुननि पोइ इहो हाइपोथेटिकल मीडियम ॾिनो, ईथर, जंहिंमें माना जेको स्पेस हुन सां भरियल हूंदो। ठीकु आहे। लेकिन एक्चुअली ॾिठो छा वियो इन एक्सपेरिमेंट में? उहा जेकी रोशनी आहे उन जी वेलासिटी जे बुनियाद ते कॉन्सेप्ट ॾिनो वियो। माना रोशनी जेकी आहे उन जी वेलासिटी चेंज कीअं थी थिए। एक्चुअली इन्हनि कीअं इहो जेको माइकलसन मोरले एक्सपेरिमेंट परफॉर्म कयो हो, उहो कहिड़े बुनियाद ते ऐं कीअं कॉन्सेप्ट, हुननि कीअं साबित कयो त ईथर जो को बि वजूद न आहे। कीअं साबित कयो? छा कयो? हुननि चयो त रोशनी असांजी लाइट जेकी आहे उहा वेव बिहेव थी करे, जेकॾहिं जिथां अचे थी सिज वटां सिधो ईंदी स्पेस ॾांहुं गुज़री, स्पेस खां पोइ असांजो अर्थ जो मीडियम एटमॉस्फेयर आहे, हवा आहे। जेकॾहिं ईथर को वजूद रखे थो त हिकिड़े मीडियम खां जॾहिं ॿिए मीडियम में रोशनी ईंदी आहे त उन जी वेलासिटीअ ते फ़र्क़ु पवंदो आहे। हाणे लाज़मी आहे जेकॾहिं रोशनी हिकु मीडियम खां ॿिए मीडियम में अचे त उनजो डायरेक्शन बि चेंज थिए, यानी उन जी स्पीड ते फ़र्क़ु पवे, यानी रोशनीअ जे वेलासिटीअ ते को फ़र्क़ु पवे। लेकिन जॾहिं एक्सपेरिमेंटली प्रूफ कयो वियो त जॾहिं रोशनी स्पेस ॾांहुं अर्थ ॾे अचे थी, यानी एटमॉस्फेयर ॾे थी अचे, त उन जे स्पीड ते, उन जे डायरेक्शन ते को बि फ़र्क़ु नथो पए, यानी वेलासिटी ऑफ लाइट ते को फ़र्क़ु नथो पवे। इन जो मतिलबु थियो हितां प्रूफ थो थिए त देयर इज़ नो एग्ज़िस्ट ऑफ एनी मीडियम कॉल्ड ईथर। ईथर जेको वजूद न आहे। ऐं इहो कीअं एक्चुअली कयो वियो? लाइट ज़रड़नि मां ठहियल आहे, माना माइक्रोस्कोपिक कॉन्सेप्ट ॾिनो वियो। ठीकु आहे, ओके। बाद में हिकिड़ो ॿियो एक्सपेरिमेंट कयो वियो हो ब्लैक बॉडी रेडिएशंस ते। छा ते? ब्लैक बॉडी रेडिएशंस ते। हाणे इहा ब्लैक बॉडी रेडिएशंस ते खोड़ सारा लॉ आया उन्हनि जी, यानी ब्लैक बॉडी मां जेके रेडिएशंस निकिरनि था उन्हनि जी एनर्जी कीअं डिस्ट्रीब्यूट थी थिए, उन्हनि जो स्पेक्ट्रम कीअं थो ठहे। इहे सॼियूं शयूं हुननि एक्सपेरिमेंटली प्रूफ कयूं। खोड़ सारा ॿिया साइंटिस्ट आया, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, स्टेफन लॉ ऐं उन खां अलावा रेले एंड जीन्स लॉ, इहे सभु उन जे लॉ जे मुताबिक़ आया।
उन्हनि बि छा ॾिनो, माइक्रोस्कोपिक कॉन्सेप्ट। चलो अॻिते हली वियो, ॿियो बि हिकिड़ो एक्सपेरिमेंट कयो वियो हो जंहिंखे नालो ॾिनो वियो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। फोटो इलेक्ट्रिक छा हूंदो आहे, जॾहिं कंहिं मेटल ते रोशनीअ जा रेस यानी लाइट रेस रेडिएशन्स असीं स्ट्राइक करायूं, उन रोशनीअ जे करे उन मेटल मां इलेक्ट्रॉन रिमूव थिए, इहो जेको प्रोसेस आहे इनखे छा चइबो आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। फोटो माना लाइट, इलेक्ट्रिक माना इलेक्ट्रॉन चार्ज, माना लाइट जे करे इलेक्ट्रॉन जो इफेक्ट थिए, इलेक्ट्रॉन निकिरे रिमूव थिए, दिस प्रोसेस इज नोन एज वाट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। ऐं इहो हेनरिच हर्ट्ज़ हुयो उन साइंटिस्ट इन जे मुताबिक़ एक्सपेरिमेंट परफॉर्म कयो हो। ओके, अॻिते हली इन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट खे जेकी वेव थ्योरी आहे उहा एक्सप्लेन न करे सघी हुई, इन जे करे जेका पार्टिकल थ्योरी आहे, पार्टिकल थ्योरी जे ज़रिए इहो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सक्सेस वियो हो। क्लियर। उन खां बाद में छा यानी कि डिस्कवरी थी, एक्सरेज जी डिस्कवरी थी। इहे सभु शयूं छा थियूं साबित कनि त जेकी असांजी वर्ल्ड आहे उहा माइक्रोस्कोपिक सां यानी कि छा आहे भरियल आहे, माइक्रोस्कोपिक ते यानी कि माइक्रोस्कोपिक कॉन्सेप्ट ते डिपेंड थी करे, ऐं स्मॉल साइज़ वारियूं शयूं ऐं लार्ज वेलासिटी वारियूं शयूं। हाणे क्लासिकल वारनि छा चयो त वर्ल्ड असांजी छा आहे, यानी लार्ज ऑब्जेक्ट्स आहिनि ऐं स्मॉल उन्हनि जी वेलासिटी आहे। ऐं हिते छा एक्सपेरिमेंट परफॉर्म थिया हुआ 18वीं सदीअ जे आख़िर ऐं 19वीं सदीअ जे शुरूआत में, छा थिया हुआ त जेकी असांजी वर्ल्ड आहे उहा छा आहे यानी स्मॉल साइज़ सां भरियल आहे ऐं लार्ज वेलासिटी अथनि। हाणे इन बुनियाद ते कॉन्सेप्ट ॾिनो वियो त हाणे असुल असांजी जेकी साइंस आहे, असांजी वर्ल्ड आहे उहा माइक्रोस्कोपिक आहे या मैक्रोस्कोपिक आहे। छो क्लासिकल वारनि पंहिंजे मुताबिक़ पंहिंजा एक्सपेरिमेंट करे हिकु ॿियो पहलू यानी कि ॾिनो ऐं हिननि ॿियो पहलू ॾिनो। हाणे हिननि ॿिन्ही में फ़र्क़ु हुयो त पोइ इते मॉडर्न फिज़िक्स जो सही माना में बिगिनिंग थी, एडवेंट थियो, शुरूआत थी। त उन्हनि बाक़ाइदे कंक्लूजन कयो त एक्चुअली यानी कि इहो डिपेंड थो करे ऑब्ज़र्वर ते एक्चुअली ॿई शयूं यानी कि बिहेव थी कनि, यानी असांजी वर्ल्ड में मैक्रोस्कोपिक बि कॉन्सेप्ट आहे ऐं माइक्रोस्कोपिक बि बिहेवियर करे थी, ॿई शयूं आहिनि। उहो डिपेंड थो करे असांजे फ्रेम ऑफ रेफरेंस ते, ऑब्ज़र्वेशन्स ते। ठीकु आहे। हाणे इन मॉडर्न फिज़िक्स छा कंक्लूजन करे असांखे ॾिनो, सो उहे ॿुधो कहिड़ियूं शयूं हुयूं। मॉडर्न फिज़िक्स वारनि हिकिड़ो कॉन्सेप्ट इहो ॾिनो त there is no absolute rest or motion। इन जो मतिलबु इहो आहे त का बि पूरी दुनिया में, काइनात में का बि अहिड़ी शइ कोन्हे जेका हमेशह जे लाइ रेस्ट में हुजे, या का बि अहिड़ी शइ कोन्हे जेका हमेशह जे लाइ छा में हुजे, मोशन में हुजे। लेकिन इहे सभु छा में आहिनि, रिलेटिव आहिनि। सभु छा आहिनि, रिलेटिव मीन्स इहे यानी कि डिपेंड था कनि छा ते, फ्रेम ऑफ रेफरेंस ते। छा ते, फ्रेम ऑफ रेफरेंस। अॻिते हली पढ़ंदासीं हिन जो कॉन्सेप्ट त फ्रेम ऑफ रेफरेंस हूंदो छा आहे एक्चुअली। ठीकु आहे। जीअं मॉडर्न फिज़िक्स मां इहा बि ख़बर पई त स्पीड ऑफ लाइट इज़ यूनिवर्सल कांस्टेंट। लेकिन इते कॉन्सेप्ट इहो हिकिड़ो पहलूअ में रखियो वियो त जेकॾहिं को बि ऑब्जेक्ट यानी कंपेरेबल थो करे लाइट जी स्पीड सां, त जेको उहो ऑब्जेक्ट हूंदो यानी उन में जेको मोशन अची वेंदो उहो रिलेटिविस्टिक मोशन थी वेंदो। छा थी वेंदो, रिलेटिविस्टिक। ऐं जॾहिं बि रिलेटिविस्टिक फैक्टर ईंदो त टे ॿिया पहलू नज़र ईंदा आहिनि जेके आम यानी न्यूटनियन या क्लासिकल फिज़िक्स वारनि न प्रूफ करे सघिया। पहिरियों त मास में वेरिएशन थींदी। क्लासिकल वारा चवंदा हुआ त मास में कॾहिं बि वेरिएशन कोन थी सघे। क्लियर। ॿियो लेंथ में कंट्रैक्शन थो अचे। लेंथ सुकुड़जल यानी नंढी साइज़ जी नज़र थी अचे जेकॾहिं कंहिंजी स्पीड तमामु हाई थी वञे, एप्रोचेस टू स्पीड ऑफ लाइट। अॻिते हली वरी ॿियो बि हिकिड़ो पहलू ॾिननि त टाइम डायलेशन थो थिए, टाइम डायलेट थो थिए, टाइम रुकिजे थो, टाइम बीही थो वञे, टाइम आहिस्ते स्लो थी वञे वञी विथ रेस्पेक्ट यानी कि ॿिए कंहिं ऑब्ज़र्वर अचे। इहे सभु शयूं कॾहिं थियूं थियनि, जॾहिं कंहिं ऑब्जेक्ट जी स्पीड लाइट जे स्पीड सां यानी वञी मिले थी या हुनजे एप्रोचेस थी अचे। क्लियर। हाणे ॿियो वरी जॾहिं स्पीड कॉमन हुजे, आम लाइफ में हुजे जीअं थींदी आहे, त उन वक़्तु उहो नॉन रिलेटिविस्टिक हूंदो। ॿियो मॉडर्न वारनि हिकिड़ो वॾो कॉन्सेप्ट ॾिनो त जेके रेडिएशन्स आहिनि उहे छा हूंदा आहिनि, क्वांटाइज़्ड हूंदा आहिनि।
माना क्वांटाइज़ जो मतिलबु आहे उहे पैकेट्स जी सूरत में ईंदा आहिनि, यानी उहा कंटिन्यूअसली जेको आहे सो न हूंदा आहिनि, टुकड़नि में ऐं पार्ट्स में ईंदा आहिनि, पैकेट्स जी सूरत में ईंदा आहिनि, ज़रड़नि जी सूरत में ईंदा आहिनि। दे आर कॉल्ड क्वांटा। क्वांटा जो कॉन्सेप्ट आयो। उन खां अलावा फोटान जो कॉन्सेप्ट ॾिनो वियो त फोटान छा आहे इन सॼी मॉडर्न फिज़िक्स में। माना मॉडर्न फिज़िक्स जे बुनियाद ते इहो कॉन्सेप्ट आयो, अकॉर्डिंग टू हाइज़नबर्ग प्रिंसिपल, कंहिं बि पार्टिकल जी पोजीशन या एग्जैक्ट मोमेंटम असां यानी हिक ई टाइम ते मैयर नथा करे सघूं। मॉडर्न फिज़िक्स जे मुताबिक़ इहा बि ख़बर पई, यानी जीअं वेव पार्टिकल ड्यूअलिटी हूंदी आहे, वेव पार्टिकल ड्यूअलिटी, यानी जेको पार्टिकल आहे उहो सम टाइम बिहेव कंदो आहे एज़ अ वेव ऐं सम टाइम बिहेव कंदो आहे एज़ अ पार्टिकल। आल्सो जेको वेव आहे उहो बि असांजो छा कंदो आहे, बिहेव एज़ अ पार्टिकल। इन जो मतिलबु थोरो सम्झो, वेव पार्टिकल ड्यूअलिटी कंहिंजे बुनियाद ते हुई त जेको मैटर हूंदो आहे उहो मैटर द पार्टिकल बिहेव करे थो, लेकिन उहो वेव बिहेव बि कंदो आहे, माना वेव वांगुरु बि उनजो रवैयो बिहेवियर हूंदो आहे। आल्सो जेके रेडिएशंस आहिनि, एनर्जी आहे, उहा त वेव आहे ई आहे, जीअं लाइट आहे, लेकिन उहो बि पार्टिकल बिहेव कंदो आहे। माना इन बुनियाद ते हिननि कॉन्सेप्ट ॾिनो त मैटर एज़ वेल एज़ एनर्जी यानी रेडिएशंस बोथ ॿई साॻाई रिलेशन रखनि था ख़ुदि पाण, माना यानी कि पाण ख़ुदि वेव पार्टिकल ड्यूअलिटी इन्हनि ॿिन्ही में आहे। इहो मॉडर्न फिज़िक्स जे ज़रिए ख़बर पई। उन खां अलावा इहा बि ख़बर पई त जेकी एनर्जी ऐं मास आहे इहे मुख़्तलिफ़ शयूं कोन्हनि, ॿई साॻी शयूं आहिनि ऐं पाण ॿई इंटर कन्वर्टेबल आहिनि, रिलेटेड आहिनि। माना मास एनर्जी में कन्वर्ट थींदो आहे, एनर्जी मास में कन्वर्ट थींदो आहे, लेकिन इहे ॿ मुख़्तलिफ़ शयूं अलॻि अलॻि शयूं न आहिनि। साॻी शइ आहे उहा मास जेकॾहिं आहे त उहा एनर्जी में कन्वर्ट थी थिए, या जेकी एनर्जी आहे उहा ई मास में कन्वर्ट थिए थी। मॉडर्न फिज़िक्स जे ज़रिए इहा बि ख़बर पई त जेको फंडामेंटल पार्टिकल हूंदो आहे उनजो को न को एंटी पार्टिकल हूंदो आहे। हाणे जीअं अकॉर्डिंग टू स्टैंडर्ड मॉडल देयर आर 3 फंडामेंटल फैमिलीज़। पहिरियों क्वार्क्स, लेप्टॉन्स ऐं बोज़ॉन्स। हाणे क्वार्क्स कीअं, जीअं प्रोटॉन असांजो क्वार्क्स मां ठहियल आहे, अप डाउन अहिड़े तरीक़े सां इहे असांजा छा हूंदा आहिनि, क्वार्क्स हूंदा आहिनि। हाणे लेप्टॉन कहिड़ा, इलेक्ट्रॉन असांजो लेप्टॉन फैमिली सां तालुक़ु थो रखे। ऐं ॿियो असांजो छा हूंदा आहिनि, बोज़ॉन्स। हाणे बोज़ॉन्स कहिड़ा हूंदा आहिनि, जेको फोटान आहे न उहो फोटान असांजो बोज़ॉन फैमिली सां तालुक़ु रखे थो। क्लियर बाबा? अहिड़े तरीक़े सां इहा मॉडर्न फिज़िक्स सां ख़बर पई। अॻिते हली हिकिड़ी GUT थ्योरी, ग्रांड यूनिफाइड थ्योरी, जेकी डॉक्टर अब्दुल सलाम टिन फोर्सिस जे बुनियाद ते कॉन्सेप्ट ॾिनो हो। हिकिड़ो इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स, ऐं ॿियो असांजो यानी न्यूक्लियर वीक फोर्स, ऐं टियों असांजो न्यूक्लियर स्ट्रांग फोर्स। इहे टई फोर्सिस अकॉर्डिंग टू ग्रांड यूनिफाइड थ्योरी डॉक्टर अब्दुल सलाम वारी जे बुनियाद ते प्रूफ थियो हो। उन खां पोइ अॻिते हली इन 3 फोर्स सां गॾु हिकिड़ो ॿियो चौथों फोर्स एड कयो वियो हो, यानी यूनिफिकेशन कई वई, यानी उहा जेकी यूनिफाइड थ्योरी हुई उनखे छा चयो वियो हो, ग्रांड यूनिफिकेशन थ्योरी। यानी हिननि चयो त जेके नेचर में 4 फंडामेंटल फोर्सिस हूंदा आहिनि, हिकिड़ो इलेक्ट्रोमैग्नेटिक, ॿियो न्यूक्लियर वीक फोर्स, टियों न्यूक्लियर स्ट्रांग फोर्स, ऐं चौथों असांजो ग्रेविटेशन वारो। छा? ग्रेविटेशन वारो। उन खां पोइ इहो यानी कि चयो वियो त इहे जेके बि फंडामेंटल फोर्सिस आहिनि अकॉर्डिंग टू बिग बैंग जीअं थ्योरी थी या खोड़ सारा ॿिया पहलू आया हुआ पुराणे टाइम खां वठी हिनमहिल ताईं, इहे सभु हिननि चयो त इहे जेके बि शयूं ठहियूं आहिनि इन्हनि ते फोर्स लॻो आहे। जीअं यूनिवर्स आहे, हाणे यूनिवर्स बि हिकु ई आहे। माना इन्हनि चयो त जेकॾहिं सभई फोर्सिस आहिनि, इन्हनि सभिनी फोर्सिस जो जेको ओरिजिन आहे उहो बि हिकिड़ो फोर्स हुजणु घुरिजे। हाणे इन ॻाल्हि खे हिननि थ्योरिटिकल पेश करे हिकिड़ी थ्योरी जो नालो ॾिनो, उन थ्योरी खे नालो ॾिननि थ्योरी ऑफ एवरीथिंग। क्लियर? हाणे ॾिसो अव्हांजे अॻियां मॉडर्न फिज़िक्स ऐं क्लासिकल फिज़िक्स खे डिफरेंशिएट कयो वियो आहे। ॾिसो, इट कंसिस्ट ऑफ क्लासिकल फिज़िक्स जे मुताबिक़ इट कंसिस्ट ऑफ न्यूटनियन फिज़िक्स। एक्चुअली क्लासिकल फिज़िक्स के न्यूटनियन फिज़िक्स ही चइबो आहे या न्यूटनियन फिज़िक्स के क्लासिकल फिज़िक्स ही चइबो आहे। एंड अदर लॉज ऑफ डीलिंग विद एट मैक्रोस्कोपिक लेवल। मैक्रोस्कोपिक लेवल माना हाई लेवल ते, यानी
यानी जेके लार्ज बॉडीज़ आहिनि उन्हनि जे मुताबिक़ ऐं स्मॉल वेलासिटीज़ जे मुताबिक़ इन खे चइबो आहे मैक्रोस्कोपिक कॉन्सेप्ट। 4 लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स। थर्मोडायनामिक्स जा जेके 4 लॉ हूंदा आहिनि, ज़ीरोथ लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ। यानी ज़ीरोथ लॉ ऑन द बेसिस ऑफ थर्मल इक्विलिब्रियम हूंदो आहे, फर्स्ट लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी हूंदो आहे, ऐं सेकंड लॉ असांजो छा हूंदो आहे, यानी कि जेकी एनर्जी आहे उहा हायर टेम्परेचर खां लोअर टेम्परेचर ऐं लोअर टेम्परेचर खां हायर टेम्परेचर ॾांहुं कीअं फ्लो थींदी आहे। क्लियर। थर्ड लॉ जेको हूंदो आहे एक्चुअली उहो असांजो इंट्रापी जे बेस ते हूंदो आहे, छाजे, इंट्रापी जे। क्लियर। त इहे असांजा 4 लॉस हूंदा आहिनि थर्मोडायनामिक्स जी बुनियाद ते। ब्लैक बॉडी रेडिएशंस ते लॉ। ब्लैक बॉडी, एक्चुअली ब्लैक बॉडी ब्लैक न हूंदी आहे, जॾहिं बि के रेडिएशंस या तो उनमें एब्जॉर्ब थी वेंदा आहिनि, छा थींदा आहिनि, रेडिएशंस एब्जॉर्ब थी वेंदा आहिनि, त उहा बॉडी ब्लैक सॾाइबी आहे। ठीकु आहे। त ब्लैक बॉडी जा रेडिएशंस। काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी ऑफ मैटर, इहो बि असांजो क्लासिकल फिजिक्स सां, गैस जा लॉस क्लासिकल फिजिक्स सां ताल्लुक़ रखंदा। मैक्सवेल्स इक्वेशंस ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आल्सो बिलोंग्स टू द क्लासिकल फिजिक्स। फैराडेज लॉस जेके हूंदा आहिनि इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन जे बुनियाद ते, उहे बि असांजा क्लासिकल फिजिक्स में हूंदा आहिनि। आल्सो कूलम्स लॉ बि असांजो क्लासिकल फिजिक्स में ईंदो आहे। क्लियर बाबा। त जी बाबा, मॉडर्न फिजिक्स के लिहाज सां इट इज़ बेस्ड ऑन क्वांटम मैकेनिक्स। एक्चुअली क्वांटम मीन्स ज़रड़नि ते मुश्तमिल आहे असांजी मॉडर्न फिजिक्स। इट डील्स एट मैक्रोस्कोपिक मीन्स माइक्रोकोस्म एज वेल एज मैक्रोस्कोपिक यानी मैक्रोकोस्म माना माइक्रोस्कोपिक यानी माइक्रोकोस्म ऐं मैक्रोस्कोप मीन्स मैक्रोकोस्म माना नंढनि जिन जेके इनविजिबल आहिनि, इनविजिबल लेवल ते बि जेके शयूं आहिनि उन्हनि जी बि स्टडी, ऐं जेके लार्ज जिन खे असां ॾिसी बि सघूं, टच बि करे सघूं, इवन एतिरी यूनिवर्स ताईं, उहे असांजूं मैक्रोस्कोपिक लेवल में थी अचनि। श्रोडिंगर वेव इक्वेशन। श्रोडिंगर वेव इक्वेशन माना जेको असांजो एटम में इलेक्ट्रॉन आहे उहो बि वेव वांगुरु बिहेव कंदो आहे, त इहा मैटर वेव इक्वेशन चइबो आहे हिनखे। इहो श्रोडिंगर इक्वेशन जी बुनियाद ते आइडिया ॾिनो वियो हो। क्लियर। बोहर्स आइडिया। बोहर्स आइडिया बि असांजो कंहिंमें थो अचे, मॉडर्न फिजिक्स जे बुनियाद ते। हाइज़नबर्ग अनसर्टेनिटी प्रिंसिपल बि असांजो कंहिंमें थो अचे, एक्चुअली इहो बि असांजो मॉडर्न फिजिक्स में, माना कंहिं बि पार्टिकल जी हिक ई टाइम ते पोजीशन ऐं मोमेंटम मालूम नथा करे सघूं। क्लियर। ओके। ऐं उनखां अलावा मैक्स प्लैंक थ्योरी, प्लैंक थ्योरी, इहा बि असांजी छा में थी अचे, मॉडर्न फिजिक्स में। थ्योरी ऑफ रिलेटिविटी बि छा में थी अचे, मॉडर्न फिजिक्स ते, जंहिंमें असांजा असां अॻिते हली पढ़ंदासीं, यानी कि इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस ऐं नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस जे बुनियाद ते थ्योरी ऑफ रिलेटिविटी ईंदी आहे। GUT ग्रांड यूनिफिकेशन थ्योरी, TOT यानी थ्योरी ऑफ एवरीथिंग। क्लियर बाबा। इहे सभु असांजो छा में थी अचनि, यानी कि असांजो मॉडर्न फिजिक्स जे बुनियाद ते। त ही क्लासिकल फिजिक्स ऐं मॉडर्न फिजिक्स जे हवाले सां नोट करे वठो ऐं स्क्रीनशॉट करे वठो। इंशाल्लाह अॻियां असां यानी कि जेके टॉपिक्स आहिनि, जीअं फ्रेम ऑफ रेफरेंस थियो, ट्रांसफॉर्मेशन थियो, गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन, लोरेंस ट्रांसफॉर्मेशन, थ्योरी ऑफ रिलेटिविटी थी, स्पेशल थ्योरी, जनरल थ्योरी, उनखां अलावा उन जा जेके कॉन्सिक्वेंस आहिनि, ठीकु आहे, जीअं लेंथ कंट्रैक्शन, टाइम डायलेशन, मास वेरिएशन, इहे सभु इंशाल्लाह सां यानी अॻियां टॉपिक में डिस्कस कंदासीं।